दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु तव्हांखे तकरार ड्रामे जी तफ़सील ऐं कुझु अहम ॻाल्हियूं ॿुधाईंदासीं जेका हाणे क़िस्त ईंदी कुझु उन जे बारे में, कुझु अॻिते जेका तकरार ड्रामे जूं बक़ाया क़िस्तूं अचण वारियूं आहिनि कुझु उन्हनि जे बारे में अहम राज़ ॿुधाईंदासीं तव्हांखे। दोस्तों पहिरियां इन वीडियो नंढड़े खे पूरो ॾिसो, नंढिड़ो वीडियो आहे न, तव्हांखे अपडेट पूरी न मिली सघंदी। थी सघे त शाहिद खुसरो वीलॉग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, असांजे पेज के भी फॉलो लाइक इन वीडियो के अॻिते शेयर ज़रूर कंदा। दोस्तों तव्हांखे ॿुधाईंदा हलूं जेका हाणे तकरार ड्रामे जी क़िस्त अचण वारी आहे। पहिरीं ॻाल्हि त इन जो साॻियो प्रोमो कल्ह राति बि ॾिनो, टियों ॾींहुं राति बि ॾिनो साॻियो, ठीकु आहे न दोस्तों। ऐं जेको उहो सीन अञा न आयो त जंहिं जिते मीर जेको मारियो इन हाशू खे, लेकिन दोस्तों उहा क़िस्त अॼु राति ईंदी। छाजे करे हिकिड़ी प्रोमो पहिरियों हे ॾेई छॾींदा आहिनि त जीअं माण्हू जेको आहे व्यूज़ घणा अचनि, इन हिसाब सां इहे मालिक ईअं कंदा आहिनि। नालो हाणे नथा खणूं असांजो, असां उन्हनि जो न त वरी मसइलो असांजे लाइ चैनल जे लाइ थींदा आहिनि। बहरहाल जेको आहे इहा उन्हनि जी ग़लती आहे। उहो सीन अॼु ईंदो, अॼु राति वारी क़िस्त में तव्हां इंतज़ारु कजो। ऐं जेको आहे दोस्तों पोइ हाशू सां हालत कंदो मीर, अहिड़े हिसाब सां इहे हिते कीअं पुॼंदा आहिनि। दोस्तों पहिरीं ॻाल्हि त जॾहिं सिजावल वारा वञी हमिलो कंदा आहिनि नवाब खान जे ॻोठ जे ॿाहिरां, ऐं उन टाइम मूसा वारा ऐं भावल गॾिजी करे उहे दरिया खान गॾिजी करे उहे बि हमिलो कंदा आहिनि। अहिड़े हिसाब सां हाशू वाइड़ो थी वेंदो आहे त हीअ केरु आहिनि, काॾों फेरेंग अची रही आहे। पोइ अहिड़े हिसाब सां उते मीर खे मौक़ो मिली वेंदो आहे, छो त मीर उन ॻोठ जो आहे, उन ॻोठ जे अंदरि रहे थो। उन्हनि ख़तरो बि अंदरे दुश्मन खां हूंदो आहे। पोयों अची मीर फायरिंग ॿुधी ॿाहिरि निकिरी ईंदो आहे। पोइ हाशू साम्हूं अची वेंदो आहे, हाशू खे ॿ फायर वाहे कढंदो ऐं हाशू थी वेंदो आहे बेहोश। नवाब खान बि फायर ॿुधी वाइड़ो थी ॻोठ खां ॿाहिरि भॼी ईंदो आहे ऐं उते नवाब खान जा माण्हू उनखे सॼी ॻाल्हि ॿुधाईंदा आहिनि त हीअ हाशू ज़ख़्मी पियो आहे। उनखे अस्पताल खणाए वेंदा आहिनि ऐं इहो केस नामालूम अफ़रादनि ते कराए छॾींदो नवाब खान। उनखे शख़्स सिजावल खान जे मथां बि हूंदो आहे, मथां इन वार इहो कयो हुजे। बहरहाल हूअ हाशू खे जेसि ताईं न पुॼंदो तेसि ताईं माण्हू उहे न ॿुधाईंदो, ऐं अहिड़े हिसाब सां सिजावल खान सां बि ठा जूं ॻाल्हियूं कंदो रहंदो।